अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप की अगवानी में मलेशिया में थाईलैंड और कंबोडिया विच में अमन मुआहिदो थी गुजरियो। अमरीकी सदर अमन मुआहिदे वारी तकरीब के खिताब कंदे चयो त सॼी दुनिया में अमन चाहियां थो। मूंखे जंगबंदी कराइण इंतहाई पसंद आहे। मूं वापार ज़रिए केतिरियूं जंगियूं रोकियूं आहिनि। हिन वक़्त ताईं 8 मुल्कनि विच में अमन मुआहिदा कराया आहिनि। थाईलैंड और कंबोडिया विच में अमन मुआहिदे की निगरानी मुंहिंजे हवाले आहे। थाईलैंड और कंबोडिया अमन मुआहिदे सां लखें जानियूं ज़ाया थियण खां बचायूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे सऊदी अरब के 3 ॾींहनि वारे दौरे ते रियाज़ रवानो थींदो। वज़ीर आज़म जो दौरो सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म शहज़ादा मोहम्मद बिन सलमान की दावत ते थींदो। शहबाज शरीफ सुभाणे एक आला सतही वफ़द सां गॾु रियाज़ पहुचंदो। पाकिस्तानी वफ़द में नायब वज़ीर आज़म ऐं परदेही वज़ीर इसाक डार समेत काबीना जा सीनियर मेंबर शामिल आहिनि। वज़ीर आज़म 27 खां 29 अक्टूबर ताईं मुस्तक़बिल जी सीड़पकारी लाइ कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। कॉन्फ्रेंस जो मौज़ू खुशहाली, तरक्की, सीड़पकारनि लाइ पॉलिसी ऐं ॿिया मामला हूंदा। दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी के सिंडिकेट के इजलास में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह के एज़ाज़ी PhD डिग्री ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तालीम के अहमियत ॾियण ऐं भलाई के शोबे में नासिर शाह जूं ख़िदमतूं साम्हूं रखंदे हीअ डिग्री ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंडिकेट जूं सिफ़ारिशूं गवर्नर सिंध कामरान खान तिसोरी ॾांहुं मोकिलियूं वयूं आहिनि। गवर्नर की मंज़ूरी खां पोइ एज़ाज़ी डिग्री सर्टिफिकेट सूबाई वज़ीर नासिर शाह के कॉन्वोकेशन के मौके ते ॾिनो वेंदो। पंजाब में खास ॿारनि लाइ सेहत स्क्रीनिंग प्रोग्राम शुरू किया वियो आहे। वॾे वज़ीर पंजाब मरियम नवाज़ की हिदायतुनि ते सॼे सूबे में 35,000 खां वधीक ख़ास ॿारनि की सेहत बाबति स्क्रीनिंग शुरू कई वई आहे, जंहिंमें तालीमी मरकज़नि में पढ़ंदड़ 34,000 खां वधीक शागिर्दनि जो अखियुनि, ॾंदनि ऐं ॿियनि बीमारियुनि जो इलाज ऐं मुआइनो कयो वेंदो, जॾहिं त ख़ासि तालीमी मरकज़नि में 20,000 शागिर्दनि जो मौक़े ते इलाज कयो वियो। पंजाब में ख़ासि शागिर्दनि जी दाख़िला लाइ घर घर मुहिम हली रही आहे। पंजाब हुकूमत वाज़े कयो आहे त सूबे में अटे की फराहमीअ ते का भी पाबंदी लागू न कई वई आहे। पंजाब की इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त पंजाब में अटे के एक्सपोर्ट शफ़ाफ़ तरीक़े से थी रहियो आहे, जंहिंसां उहो मालूम थी सघे थो त सूबे में केतिरो अटो ॿाहिरि वियो आहे। पंजाब हुकूमत अवामी ज़रूरतुनि खे पूरो करण ऐं मरियम नवाज़ जे पंजाब के हर शहरी के घटि क़ीमत में अटो फराहम करण वारे ख्वाब के यकीनी बणाईंदी। पंजाब सूबो कंहिं भी सियासी तमाशे लाइ अवाम के हक़नि खे कुर्बान नथो करे सघे। पंजाब सूबे में 8,85,000 मेट्रिक टन कणक ज़ख़ीरो आहे, जंहिंजी मालियत 100 अरब रुपया आहे।